उम्मुल मोमिनीन हज़रत सैयदतुना आयशा सिद्दीक़ा रदियल्लाहु ताला अन्हा फ़रमाइनि थियूं, मुंहिंजे सरताज साहिब मेराज सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जो फ़रमाने आली शान आहे, जेको बानो रोज़े जी हालत में सुबह करे थो उन जे लाइ आसमान जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि ऐं उन जा उज़वा तस्बीह कंदा आहिनि ऐं आसमान दुनिया ते रहण वारा फ़रिश्ता उन जे लाइ सिज लहण ताईं मग़फ़िरत जी दुआ कंदा रहंदा आहिनि। जेकॾहिं उहो हिकु या ॿ रकतूं पढ़े थो त उहे आसमान में इन जे लाइ नूर थी वेंदियूं आहिनि ऐं हूरे ईन यानी वॾियुनि अखियुनि वारनि हूरनि मां उन जूं घर वारियूं चवंदियूं आहिनि, ए अल्लाह अज़्ज़ वजल तूं इन खे असां ॾांहुं मोकिले ॾे, असीं संदन दीदार जे लाइ तमामु घणियूं मुश्ताक़ आहियूं। ऐं जेकॾहिं उहो ला इलाहा इल्लल्लाह या सुबहान अल्लाह या अल्लाहु अकबर पढ़े थो त 70,000 फ़रिश्ता उन जो सवाबु सिज लहण ताईं लिखंदा रहंदा आहिनि। सुबहान अल्लाह अज़्ज़ वजल, सुबहान अल्लाह अज़्ज़ वजल, सुबहान अल्लाह अज़्ज़ वजल। रोज़ेदार जा त भाग ई भला आहिनि जो इन जे लाइ आसमान जा दरवाज़ा खुलनि, इन जे जिस्म जा उज़वा अल्लाह अज़्ज़ वजल जी तस्बीह कनि, आसमान दुनिया ते रहण वारा फ़रिश्ता सिज लहण ताईं इन जे लाइ मग़फ़िरत जी दुआ घुरनि, नमाज़ पढ़े त इन जे लाइ आसमान में रोशनी थिए ऐं हूरे ईन यानी वॾियुनि अखियुनि वारियूं हूरूं जेके इन जे लाइ मुक़ररु थियूं आहिनि, उहे जन्नत में इन जी आमद जो इंतज़ारु कनि। ला इलाहा इल्लल्लाह या सुबहान अल्लाह या अल्लाहु अकबर चवे त 70,000 फ़रिश्ता सिज लहण ताईं इन जो सवाबु सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।